अस्सलाम वालेकुम दोस्तों, महबूब अली उमर जो तव्हांजी खिदमत में हाज़िर। अॼु जे हिन वीडियो में असां सिखंदासीं व्हाट्सअप जे बारे में कुछ अहम मालूमात। जी हाँ दोस्तों, व्हाट्सअप दुनिया जी ॿी वॾी एप्लीकेशन आहे ऐं असां हुन जे बारे में छा छा ॼाणूं था, अचो त सिखूं। दोस्तों, व्हाट्सअप ते लिखियल कुछ फ़ॉन्ट असांखे नज़र ईंदा आहिनि। अक्सर असांखे अहिड़ा स्क्रीनशॉट मिलंदा आहिनि जिन में फ़ॉन्ट अजीब क़िस्म ऐं मुख़्तलिफ़ अंदाज़ जा हूंदा आहिनि। असांखे लॻंदो आहे त व्हाट्सअप जा इहे फ़ॉन्ट आहिनि, पर इहो हरगिज़ न मुमकिन ई नथो थी सघे। इहे असल में असांजे सिस्टम जा फ़ॉन्ट हूंदा आहिनि। जीअं हिकु मिंट आउं तव्हांखे ॾेखारियां थो। हीउ सिंपल फ़ॉन्ट आहे ऐं कुझु व्हाट्सअप जा फ़ॉन्ट बि आउं हिते लिखां थो। मिसलन हेडिंग फ़ॉन्ट आहे, हीउ बि आउं लिखां थो हेडिंग फ़ॉन्ट। उन खां पोयां आउं हिकिड़ो ॿियो फ़ॉन्ट लिखां थो, ॿियो फ़ॉन्ट अची वियो। उन खां पोयां हिकिड़ो टियों फ़ॉन्ट आहे जेको डिलीटिंग में कमु ईंदो आहे। जीअं डिलीटेड डेटा हुजे उन जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। हाणे इहे फ़ॉन्ट मुख़्तलिफ़ अंदाज़नि में अचनि था। जीअं हेडिंग डिलीटेड, उहो हीअं लिखिबो आहे, ये हेडिंग डिलीटेड साॻी उन ई तरीक़े सां ऐं साॻी उन ई वांगुरु। पर अञा बि असांखे मुख़्तलिफ़ फ़ॉन्ट नज़र ईंदा आहिनि जेके ॿियनि जे स्क्रीन शॉटनि में हूंदा आहिनि, बल्कि असांजे मैसेजनि में त न आहिनि हूंदा। उहे डिस्प्ले में अची तव्हां पंहिंजा, जेकॾहिं तव्हां वटि सैमसंग या को अहिड़ो सेट आहे जेको फ़ॉन्ट सपोर्टेड आहे, त उन अंदरि अची तव्हां डिस्प्ले में फ़ॉन्ट स्टाइल ते क्लिक करियो। क्लिक करण खां पोयां तव्हांजे साम्हूं अची वेंदा। हिते हिकु ऑप्शन ईंदो डाउनलोड मां तव्हांखे जेको बि सही फ़ॉन्ट लॻे उनखे डाउनलोड करे वठो। फ़िलहाल मूं जेको सिस्टम में मौजूदु फ़ॉन्ट आहे, जी जीअं मूं हुनखे अप्लाई कयो उन फ़ॉन्ट खे, त तव्हां ॾिसो हिन सभिनी जा फ़ॉन्ट चेंज थी विया। नॉर्मल जीअं पहिरीं नॉर्मल हुआ उन खां हटी करे हिकु मुख़्तलिफ़ अंदाज़ में अची विया। ॾिसो हाणे हेडिंग जो फ़ॉन्ट जेको पाण लिखंदासीं उहो अञा बि मुख़्तलिफ़ अंदाज़ में ईंदो। हेडिंग ही ॾिसो अञा बि मुख़्तलिफ़ अंदाज़ में अची वियो। त इहो सभु कुझु फ़ॉन्ट जेके फ़ॉन्ट आहिनि इहे असांजे मोबाइल में हूंदा आहिनि ऐं उन्हनि जा स्क्रीन शॉट असांखे मिलनि था। हाणे ईंदासीं ॿी ॻाल्हि ते, त असां केॾी महिल ऑनलाइन हुआसीं, इहो कंहिं ॾिठो ऐं असांखे मैसेज कीअं कयो। अचो त ॾिसूं कीअं थो ॾिसे। असां पंहिंजी सेटिंग में वेंदासीं, उनखां पोयां असां अकाउंट में ईंदासीं, उनखां पोयां प्राइवेसी में ईंदासीं ऐं उनखां पोयां लास्ट सीन, असांजो आख़िरी सीन कंहिं ॾिठो त असां कहिड़े वक़्तु आख़िरी टाइम ते ऑनलाइन हुआसीं। जेकॾहिं 9 बजे ते रखंदा केर बि कोन ॾिसंदो। माई कॉन्टेक्ट्स ते रखंदा त तव्हांजे अंदरि, तव्हांजी मोबाइल जे अंदरि जेके नंबर सेव आहिनि उहे ॾिसी सघनि था। एवरीवन ते रखंदा त हर कोई ॾिसी सघे थो। तव्हां 9 बजे ते रखो, केर बि न ॾिसी सघंदो। उनखां पोयां तव्हांजो प्रोफाइल फ़ोटो जेको आहे उहो केरु केरु ॾिसे थो, कि तव्हांजो जीपी पिक्चर आहे उहो केरु केरु ॾिसे थो। तव्हां एवरीवन ते रखो या माई कॉन्टेक्ट्स ते रखो या 9 बजे ते रखो, तव्हांजी मर्ज़ी आहे। उनखां पोयां अबाउट जेको असां लिखंदा आहियूं, कुझु बि लिखी छॾींदा आहियूं ऐं उहो केरु केरु ॾिसे केरु न ॾिसे उहो बि साॻियां ई सेम ऑप्शन आहिनि। ऐं उनखां पोयां असांजो जेको स्टैट्यूट आहे इन जा ऑप्शन मुख़्तलिफ़ आहिनि। ॾिसो जी हा, इन जा हाणे पाण चाहियूं था त हीअ न ॾिसनि, जेके न ॾिसनि उन्हनि खे असां मार्क कंदासीं। हीअ न ॾिसे, 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 ऐं असांखे डन करे छॾियो त इहे माण्हू असांजो स्टैट्यूट नथा ॾिसी सघनि। जेकॾहिं असां चाहियूं था त असां कुझु जेके सिलेक्ट करियूं उहे ई ॾिसनि, ॿिया न ॾिसनि, त असां उन्हनि मां उन्हनि खे सिलेक्ट करे वठंदासीं जेके ॾिसण ऐं ॿिया न ॾिसण। जी हा, पर जेकॾहिं तव्हां उनखे माई कॉन्टेक्ट्स ते रखी छॾींदो, तव्हांजे मोबाइल में जेके नंबर सेव आहिनि उहे ई ॾिसी सघनि था। उनखां पोयां तव्हांखे कंहिं ब्लॉक करे छॾियो आहे,
ऐं तव्हां कंहिंखे ब्लॉक करे छॾियो आहे। अचो ॾिसूं। असांजी फ़ोन में त अहिड़ो को बि फ़िलहाल त इंटरनेट मुयसरु न आहे, पर जेकॾहिं मुयसरु हुजे हा तॾहिं बि अहिड़ो को बि नंबर न आहे जेको ब्लॉक हुजे या असांखे कंहिं ब्लॉक कयो हुजे। उहो हुते शो थी वेंदो। उनखां पोयां नंबर ॿी ॻाल्हि, असां ॾिसंदा आहियूं मैसेज ईंदो आहे सिक्योरिटी कोड चेंज, फलां सिक्योरिटी कोड चेंज करे छॾियो, फलां सिक्योरिटी कोड चेंज करे छॾियो। हिकिड़े माण्हू मूंखे मैसेज कयो ऐं उन मूंखे चयो त तूं सिक्योरिटी कोड चेंज कीअं कयो। त उनखे हुन में वरी बि ॿुधायां थो त इहो सिक्योरिटी कोड असल में लॉन्ग आउट करे व्हाट्सअप मां वरी लॉन्ग ऑन थियण सां उहो सिक्योरिटी कोड ऑटोमेटिक चेंज थी वेंदो आहे। मूं वटि हींअर इंटरनेट मुयसरु न आहे, पर आउं तव्हांखे उहो ॾेखारे सघां थो। उहो आरक्यू कोड हूंदो आहे, हिकिड़ो कारो कोड हूंदो आहे जंहिंसां असां ॿिए डिवाइस सां उन कोड खे स्कैन करे ॿिए में बि साॻियूं व्हाट्सअप हलाए सघूं था। ॿिए डिवाइस में मोबाइल हुजे या टेबलेट हुजे, कंप्यूटर हुजे, कुझु बि हुजे। डिलीट अकाउंट, डिलीट माई अकाउंट ते क्लिक करण सां हिते आउं नंबर लिखंदुसि मुंहिंजो। जेकॾहिं आउं हुनखे डिलीट करणु चाहियां थो त हिते डिलीट माई अकाउंट ते क्लिक कंदुसि ऐं मुंहिंजो नंबर व्हाट्सअप तां डिलीट थी वेंदो। ऐं पोइ वरी बि जेकॾहिं हुनखे व्हाट्सअप ते आणण जी कोशिशि कंदुसि तॾहिं बि थी सघे थो न अचे। हाणे असां ईंदासीं डेटा यूज़ेज ते। त डेटा एंड स्टोरेज यूज़ेज, डेटा असां जीअं नेट जी जेकी डेटा आहे ऑन कंदा आहियूं, इंटरनेट ऑन कंदा आहियूं मोबाइल में, त असांजा कुझु फाइल सेव थी वेंदा आहिनि। हाणे उहे तव्हांजे मथे आहिनि, तव्हां कहिड़ा फाइल सेव करणु चाहियो था। फ़ोटो, ऑडियो, वीडियो, डॉक्यूमेंट्स। जीअं तव्हां उनखे मार्क लॻाईंदो ऐं जीअं तव्हां डेटा ऑन कंदो त उहे जेके बि तव्हांखे मैसेज में आयल फ़ोटो, वीडियो वग़ैरह ऑटोमेटिक सेव थी वेंदा। पर जेकॾहिं तव्हां उन्हनि खे अनमार्क करे छॾींदो त उहे सेव कोन थींदा। ऐं नंबर 2, जेकॾहिं तव्हां वाईफाई ते इहे सभु कुझु डाउनलोड करणु चाहियो था त इन सभिनी खे मार्क ॾी ओके करे छॾियो। जीअं तव्हां वाईफाई खे कनेक्ट कंदो त ऑटो डाउनलोड थी वेंदा। ऐं जेके फाइल साॻियो तरीक़ो आहे रिमेनिंग में, तव्हां सम्झी विया हूंदो। उनखां पोयां जेकॾहिं अञा तव्हां चाहियो था त असांजी जेकी डेटा आहे उहा बचत थिए, यानी असां जेको कुझु इस्तेमालु करियूं था, जेको पैकेज करियूं था, उहो ज़्यादा इस्तेमालु थियो थो वञे। असांजे बेकमा शयूं जेके तव्हां ॾिसो था अॼुकल्ह व्हाट्सअप ते हिकिड़ो मैसेज असांखे 50 दफ़ा ईंदो आहे ऐं 50 दफ़ा अहिड़ा वीडियो ईंदा आहिनि ऐं उहे सेव थी वेंदा आहिनि। असां चऊं त असांजी डेटा जेकी आहे उहा बचत थिए, असांजा 100 MB खामखा ज़ाया न थियनि, त उन्हनि जे लाइ असां हिते क्लिक कंदासीं लो डेटा यूज़ेज। असांजी बिल्कुलु घटि डेटा यूज़ थींदी। ऐं हाणे मां तव्हांखे ॾेखारींदुसि त मुंहिंजी डेटा घणी यूज़ थी आहे। ॾिसो, सिंधी अदब में 24 MB ऐं नॉन स्टॉप फनी वीडियो में 32 MB, सलाम सिंध में 17 MB, मेहरान सिंध में 14, दिलपसंद में 3 MB, सॼण ऐं साणे में 2 MB, ज़िंदगी गुलज़ार आहे में 1 MB। अहिड़े हिसाब सां तव्हां ॾिसो जेके ज़्यादा जिन MB यूज़ कया आहिनि उहे टॉप ते आहिनि, मथे आहिनि। त उहे बि तव्हां ॾिसी सघो था त नेटवर्क तव्हां कहिड़ा यूज़ कया आहिनि। हिन में तव्हां 2 मैसेज सेंड कया आहिनि ऐं तव्हां 2225 मैसेज मूं 2225 मैसेज रिसीव कया आहिनि। ऐं घणी मीडिया रिसीव कई आहे ऐं टोटल मीडिया जेकी रिसीव कई आहे उन जी वैकेंसी छा आहे, हाणे तव्हां ॾिसी सघो था। हिन में जी हिते अॼु जी वीडियो। मज़ीद वीडियो जे लाइ ॾिसंदा रहो असांजो चैनल ऐं महबूब हुंगोर खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। ऐं जेके दोस्त व्हाट्सअप ते ॾिसी रहिया आहिनि उहे यूट्यूब ते अची सर्च कयो महबूब हुंगोर ऐं मुंहिंजे चैनल जा तमामु वीडियो ॾिसो, डाउनलोड करियो, दोस्तनि सां शेयर कयो ऐं मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कयो। महिरबानी थींदी।